प्रोग्राम इलेक्शन जो माहौल जुड़न शुरू थियो आहे उन हवाले सां जेके सरगर्मियूं आहिनि गुज़िरियल केतिरे ई ॾींहंनि खां जारी हूं, पर हाणे उन्हनि सरगर्मियुनि में शिदत अचे पई ऐं गॾोगॾु जेके ख़दशा हुआ लेवल प्लेइंग फील्ड खे वठी करे या इलेक्शन जी शफ़ाफ़ियत खे वठी करे सवाल ख़दशा उन्हनि में तमामु घणी वाध थी आहे। इन ॾिस में जेके ॼाणाए पियो वञे त जेके कुझु डेवलपमेंट्स हिन हलंदड़ महीने में एक्सपेक्ट कयूं पियूं वञनि उन्हनि ते तमामु घणो फोकस नज़र अचे पियो। मुल्क जूं जेके वॾियूं सियासी पार्टीज़ आहिनि उहे शफ़ाफ़ियत खे वठी करे सभबंदी बि कनि पियूं, ॻाल्हियूं बि करनि पियूं ऐं उनखां गॾोगॾु जेके मामला कहिड़ी रीति अॻियां वधंदा उन ते बि तमामु घणो उन वक़्तु फोकस नज़र अचे पियो। जेकॾहिं हलंदड़ महीने यानी अक्टूबर जो असीं ज़िक्र कयूं था त ही सियासी जेका तारीख़ रही आहे मुल्क जी ही ख़ासि करे असीं जेकॾहिं ॾिसूं त मियां साहिब जी वापसी बि ॿुधाई पई वञे त 21 अक्टूबर वारे ॾींहं ते मियां साहिबु वापसि अचे पियो ऐं हू अक्टूबर वारो बि महीनो हो जॾहिं मियां साहिबु हितां खां विया बि हुआ त उन हवाले सां हिकिड़ी मुस्लिम लीग नून वटि उहा शइ मौजूदु आहे। हीउ ख़ुशगवार पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ बि न रहियो आहे हीउ महीनो। ॾिसे त जेको 18 अक्टूबर वारो सान्हो हो उन ई महीने में थियो हो ऐं हिन भेरे बि ॼाणाए पियो वञे त जॾहिं 18 अक्टूबर वारो ॾींहुं हूंदो त उन ॾींहुं पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क अंदरि उन सिलसिले जा कुझु जलसा कुझु मिड़ाका उहे पिणु रथिया वेंदा, तक़रीबूं थी वेंदियूं। जेके ॿियूं पार्टीज़ आहिनि उहे बि नाज़रीन हिन समूरी सूरत हाल में ॻणतीअ जो शिकार बि आहिनि, ख़दशनि जो इज़हार बि कनि पियूं। किन जी शिकायतूं आहिनि त असांखे जेका लेवल प्लेइंग फील्ड हींअर न पई मिले उहा जॾहिं इलेक्शन जो टाइम वेझो ईंदो जेका बि तारीख़ इलेक्शन कमीशन पारां साम्हूं अचे थी उन वक़्तु उहे ख़दशा तमामु घणा शिदत इख़्तियार करे वेंदा। असांखे इहो ख़दशो बि मौजूदु आहे त इन्हनि शिकायतुनि जो को अज़ालो कोन थींदो। ॿिए पासे नाज़रीन जेका इलेक्शन कमीशन आहे मुल्क जी जेका वॾी अदालत आहे उन पासे ॾे बि नज़रूं आहिनि जेतोणीकि हिन वक़्तु ताईं अदालत सगोरीअ में ही मामिलो इलेक्शन जो बर वक़्तु थियणु, इलेक्शन जो साफ़ ऐं शफ़ाफ़ हुजणु उन ते हिन वक़्तु ताईं का डिबेट कोन्हे। पर इलेक्शन कमीशन जे बहरहाल सॼियूं धुरियूं ॾिसनि पियूं इलेक्शन जी हतमी तारीख़ खे वठी करे ऐं जिन ख़दशनि जो इज़हार थिए पियो उन ख़दशनि खे वठी करे बि इलेक्शन कमीशन लाइ नज़रूं आहिनि। अॼु प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट जेको केस हो जंहिंजी सिधी रीति ॿुधणी थी आहे, अॼु ही ॿियों भेरो हो जेका पहिरीं ॿुधणी थी 6 कलाक, अॼु 7 कलाक, हाणे 9 अक्टूबर ताईं ही सिलसिलो मुलतवी थियो आहे ऐं अदालत में अहम रिमार्क्स बि साम्हूं आया आहिनि केस खे वठी करे। इन समूरनि मामलनि खे अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं त छा मंज़रनामो इलेक्शन खां अॻु जुड़णु वञे पियो उन ते वधीक तफ़सीली गुफ़्तगू थींदी जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ असां करायां थी। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जा सीनियर अॻवान आहिनि शबीर काइम ख़ानी साहब मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। उन सां गॾु ई कराची स्टूडियो में सीनियर सहाफ़ी आहिनि तजिया निगार आहिनि ख़ुर्शीद अब्बासी साहब PFUD जा सीनियर अॻवान रहिया आहिनि, गुण सेक्रेटरी जनरल रहिया आहिनि, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। नवीद एंथनी साहब आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, कराची स्टूडियो में ई मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं वीडियो लिंक ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जा मेंबर आहिनि मखदूम मोहसिन साहब, उहा मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम जो हिसो हूंदा। सभिनी खे भलीकार और सभिनी जी महिरबानी मां प्रोग्राम जे लाइ वक़्तु कढियो ऐं गुफ़्तगू जो आगाज़ ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां अब्बास साहिब अव्हां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो ऐं इन खां पोइ असीं पंहिंजी डिबेट खे वधाईंदासीं अॻियां। खोड़ डेवलपमेंट्स थियनि पियूं ऐं ज़ाहिर आहे जेको फोकस नज़र अचे पियो उहो इलेक्शन आहे पार्टीज़ जो ऐं इलेक्शन खे वठी करे जेके ख़दशा आहिनि उहे सभिनी जे साम्हूं आहिनि। ख़दशनि जो इज़हार बि थिए पियो, लेवल प्लेइंग फील्ड न मिलण जूं शिकायतूं बि आहिनि ऐं ख़ासि करे समूरो फोकस हिन शइ ते नज़र अचे पियो त इलेक्शन ही छा ही इलेक्शन शफ़ाफ़ थी सघंदो हेल या माज़ीअ जे इलेक्शन्स जीअं हिन भेरे बि जेके शिकायतूं या ख़दशा नज़र अचनि पिया इलेक्शन खां पोइ हिकिड़ी बाक़ाइदा हिकिड़ी कैंपेन जो रूप इख़्तियार करे वठंदा। ॾिसो हाणे इलेक्शन त तमामु ज़रूरी आहिनि ऐं हर मुल्क में जेको आहे जमहूरियत जिथे बि आहे उते इलेक्शनूं थियणु खपनि। पर असां वटि मसइलो इहो आहे त असां वटि जेके असांजी सियासी पार्टियूं आहिनि त ॾिसो हाणे तव्हांखे साम्हूं हिकिड़ी शइ आहे त इतिहादी तौर ते हुन हुकूमत कई मुस्लिम लीग नून, जमीयत उलमा इस्लाम ऐं पीपल्स पार्टी। अॼु जेको आहे सो इलेक्शन जी जॾहिं ॻाल्हि थिए पई अनाउंसमेंट थी आहे त टिनी जा मौक़ुफ़ तब्दील थिया आहिनि। ख़ासि तौर ते मौलाना फज़ल रहमान चयो पहिरियों मईशत ठीकु कयो पोइ इलेक्शन ॾिसंदासीं, हुनखे पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी छूट ॾेई छॾी तव्हांजी मर्ज़ी आहे, ठीकु आहे न। मईशत खे आणे में आणे तव्हां इलेक्शन मुलतवी करे सघो था। अहिड़ी तरह नवाज़ शरीफ़ जी पॉलिसियूं आहिनि ऐं पीपल्स पार्टी इहो ई साॻियो नारो आहे जीअं अॼु बि हुन चयो त भई जेको आहे असां हिकिड़ा पीपल्स पार्टी डिमांड थी करे इलेक्शन जी मिसाल हाणे छा आहे त इलेक्शन आहे त सही जमहूरी तरीक़ो आहे, हर मुल्क में थियणु खपे, उहो तरीक़ो आहे जंहिंमें तव्हां इक़्तिदार में अचो था सो वठो था। पर ॻाल्हि असां वटि जेके इलेक्शन थियनि थियूं
उन खां पोइ नतीजा अञा अबतर अचनि था, ख़राबु था अचनि। मतिलबु इलेक्शन खां पोइ इतिहाद थियनि था, वरी इतिहाद टुटनि था, वरी उन मफ़ाद जूं ॻाल्हियूं थियनि थियूं। अॼु हे जेके गॾु हुया अॼु अलॻि आहिनि, वरी सुभाणे इलेक्शन खां पोइ वरी पाण मिली वेंदा। ॻाल्हि आहे त इहो खेॾ स्थिति हले थो। अॻिते हली माण्हुनि लाइ तव्हां छा था कयो? सुवाल इहो थो उभिरे त जॾहिं जमहूरियत जी ॻाल्हि कयो था, इलेक्शन जी ॻाल्हि कयो था, हिकु त असां वटि वॾी मुसीबत आहे पार्टी में अंदरि जमहूरियत कान्हे। पहिरीं ॻाल्हि पार्टी जो हिकिड़ो ई जेको सरबराह थिए थो, जेको ठाहे थो पार्टी, मरण घड़ी ताईं उहो थिए थो, उन खां पोइ पुट अची थो वञे। त इहा हिकिड़ी वॾी मुसीबत आहे असांजे लाइ। हिकिड़ो आम माण्हू जेको आहे, जेको सिंपल सादो जेको वीचारो वोट ॾिए, उनखे ॿुधाई करे कोन थो न उनखे लाइ उनखे अहमियत ॾिनी थी वञे थी। त इहे जेके ख़राबियूं आहिनि उहे मां सम्झा बुनियादी ख़राबियूं आहिनि, उनखे ठीकु थियणु खपे ऐं उन जो मयार घटि में घटि बहितर हुअणु खपे। उन खां पोइ तव्हां इलेक्शन लड़ो, अचो था हुकूमत ठाहियो। त इहे शयूं बुनियादी आहे। पर मूंखे जेको लॻे थो, जेके हालतूं ॿुधाइनि थियूं, त शायदि इलेक्शन जेका अनाउंस कई वई आहे उन टाइम ते न थी सघे, छो त हालतूं ॿुधाइनि थियूं त मामला गड़बड़ तरह वञनि था। ऐं जे वॾियूं पार्टियूं जेके आहिनि, ॾिसो न नवाज़ शरीफ़ जो छा हो, ईंदो त हर को टेम्पो ठाहींदा। मतिलबु बेनज़ीर भुट्टो आई त टेम्पो ठाहे नथी, हज़ारे माण्हू जमा थिया। नवाज़ शरीफ़ जी ॿिया पार्टी जॾहिं एयरपोर्ट ते लहे त लखनि में माण्हू हुजनि, तॾहिं जेको पैगाम ईंदो त भई हाणे जेको आहे मुस्लिम लीग खटे सघे थी। पीपल्स पार्टी मां सम्झां थो ज़हनी तौर ते सिर्फ़ु सिंध लाइ तयारु आहे त सिंध में उहो अची वञे। ऐं छो त MQ ऐं पीपल्स पार्टी ॿई आदि आहिनि हिक ॿिए जूं, मतिलबु त इहे इक़्तिदार में हिसेदार करे सघनि थियूं, इतिहाद करे सघनि थियूं, ॿई हिक ॿिए खे सम्झी विया आहिनि। त इहे सिंध में उन्हनि खे आसानी आहे इन लिहाज़ सां हुकूमत ठाहिण में, अचण में। हाणे असुलु ॻाल्हि आहे त जेको पीपल्स पार्टी कंहिं ज़माने पंजाब जो गढ़ हो, उते उनजी पोज़ीशन न रही आहे। उते हिन वक़्तु जेको आहे सो नून जी पोज़ीशन आहे, छो त माण्हू तहरीक इंसाफ़ वॾो चाहिनि था, हिकिड़ो माहौल ठही वियो आहे। हाणे उनखे टोड़णु, उन सर खे टोड़े वरी मुस्लिम लीग पंहिंजी जॻह ठाहे, पीपल्स पार्टी त वरी पोइ तरजी थी वञे। इहे सभु शयूं आहिनि। पर असांखे त जेको आहे मुल्की जेके मामलात असां उन तरफ़ सोचणो आहे न, माण्हुनि लाइ तव्हां छा था करे सघो। इलेक्शनियूं बि थींदियूं, इक़्तिदार तव्हांखे मिली वेंदो, तव्हां 5 साल पूरा कंदव, जॾहिं वेंदव त मुल्क ऐं हुनजे माण्हुनि लाइ छा करे वेंदव। इन लाइ इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। हिन वक़्तु ताईं कंहिं पार्टी जो को इन सिलसिले में त एजेंडा छा हूंदो, कंहिं वटि को मुआशी प्लान आहे? जेतोणीकि JUI जो मां ज़िक्र कयो त मौलाना साहब इहा ॻाल्हि त ज़रूरु कनि था त हिन वक़्तु मईशियत अहम आहे ऐं इलेक्शन खे पोइ ॾिसी वठंदासीं, पर उन्हनि वटि बि कहिड़ो प्लान आहे मईशियत लाइ, वो गैर वाज़े है, वो कोने ज़ाहिर कोने। नबी साहब आप क्या कहेंगे इस पर? पीपल्स पार्टी ने कल से फिर से एक बात दोहराई है, एक बार फिर से दोहराया है कि सिर्फ वाहिद जमात पीपल्स पार्टी है जो चाहती है कि इन सारे मामलात का जो हल है वो भी इलेक्शन में है, और वही पार्टी है जो चाहती है बाकी सिर्फ सबका फोकस पर बहानों पर है। ये ऐसा पार्टी को, पीपल्स पार्टी को क्यों लग रहा है कि दूसरी पार्टीज नहीं चाहती? मुस्लिम लीग नून है तो वो कह रहे हैं कि हम तो तैयारी में हैं, दूसरी पार्टीज भी यही बरमला इजहार करती आई हैं कि हमारा तो सारा फोकस है। बहुत शुक्रिया नाजिया। ये दुरुस्त बात है कि ये जो जमहूरी अमल है ये जारी रहना चाहिए, और जब तक आप इसका तसलसल कायम नहीं रखेंगे फिर ये जो गैर जमहूरी जो कुव्वतें मुल्क पे मुसल्लत हो जाती हैं उसकी वजह से बहुत सारे मसाइल जिनका हम पिछले 75 सालों में सामना करते हुए आ रहे हैं, उसकी बुनियादी वजह यही है कि हम उस तसलसल को जो है वो ख़ुद ब्रेक करते हैं पॉलिटिशियंस। और अभी भी सूरत हाल कुछ इसी किस्म की है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरी शद्दोमत के साथ जो है वो इस डिमांड को जो है वो उसने बिल्कुल आवाज़ बुलंद जो है मुल्क के कोने कोने में लेके जा रहे हैं कि जी अवाम को जो है वो हक़ हुक्मरानी जो है वो दी जाए और ये इंतखाब के ज़रिए जो है वो हुकूमत आनी चाहिए। और ठीक है, वो दूसरी सियासी जमातें हैं उनका अपना होमवर्क होगा या किस तरीके से उन्होंने परफॉर्म किया है, अगर कोई खौफ है तो वो भी सामने आ रहे, लोग उसको देख रहे हैं। फिर जिन जिन कुव्वतों के लिए जो भी पॉलिटिकल एक्टर्स हैं जो काम करते हैं उनका भी इस वक्त जो तर्ज़ अमल है वो लोग देख रहे हैं। और हमें ये बात कहने में बिल्कुल कोई बात नहीं है कि आप अवाम को जो है ये मौका दें कि वो अपने लिए हुकूमतों का इंतखाब करें, और जिसका इंतखाब अवाम करें आप उनको हुकूमत दें, उनको ये हक़ दें कि वो अवाम के जो है वो किस्मतों का फ़ैसला कर सकें, इस मुल्क की जो मईशत का जो हाल है उसका फ़ैसला भी कर सकें। और इसका हल जो है वो सिर्फ सियासी जमातें ही निकाल सकती हैं, कोई दूसरी कुव्वतें नहीं निकाल सकती। जिस तरीके से अब हम ये मसनूई तौर पे ये जो हल देख रहे हैं, जो जिस तरीके से इसको मेकअप करके जो है वो पेश किया जा रहा है,
और ये कोशिश की जा रही है कि शायद कुछ ऐसी पॉलिटिकल अरेंजमेंट्स के ज़रिए, जिस तरीके से ये 2018 में हुआ था, कि उन कुव्वतों को हम सामने ले आएँ ताकि फिर मुल्क पे दोबारा ऐसी ही एक सियासी जो खाना बदोशों का जो है वो डेरा जो है दोबारा बना दिया जाए, कि वो जैसे पहले आपने देखा 3.5 साल में जो रहा है अवाम का हाल और जो मैशत का हाल रहा है। अगर जो मौलाना साहब बात करें, जिस तरीके से आपने अपने इंटरव्यू में भी कहा, तो ये तो 2018 में भी ज़रदारी साहब ने कहा था कि आएँ हम मैशत पे बात करते हैं, मिसाक़ मैशत करते हैं। ये तो उस वक्त भी मतलब बहुत बुरा हाल था। फिर उसके बाद जो PDM की गवर्नमेंट आई, उन्होंने अपने टाइम पे बहुत कोशिश की जो बेस्ट कर सकते थे, और आज जो मैशत का हाल है उसको भी सियासी कुव्वतें ही बाहर निकाल सकती हैं। तो इसलिए इंतखाब अज़द ज़रूरी है। अब्बास साहब ने कहा कि बज़ाहिर जो जिन खदशात का इज़हार हो रहा है, जिसमें सर्दी का जिक्र हो रहा है, दहशतगर्दी का जिक्र हो रहा है, या मैशत की बहाली का, आप समझते हैं कि उनमें कोई वज़न नहीं? कि अब्बास साहब समझते हैं कि अवामी जो रद्द-ए-अमल आना है, जो अवामी गुस्सा है इतने माह का, इतनी माह की तकालीफ का, बेसिकली ये खौफ है जिसकी वजह से सियासी पार्टी रिलेक्टेंट है इलेक्शन को लेकर? आप मौका तो देना। जी जी, रद्दे अमल हमेशा इलेक्शन में नजर आते हैं ना। सही। तो चाहे जैसे भी हालात होंगे, जो रद्दे अमल होगा वो तो सामने आएगा। उसमें सर्दी गर्मी खिज़ां बहार का तो कोई ताल्लुक नहीं है ना। ये सिर्फ बहाने होते हैं इलेक्शन से फरार इख्तियार करने के लिए कि जी फ़लाँ जो है वो सर्दी का, शदीद सर्दी का मौसम है, फ़लाँ में बरसात होगी, सैलाब आएंगे, गर्मी होगी। ये तो अल्लाह का शुक्र अदा करें कि हमें एक ऐसी ममलकत मिली है जहाँ पे चारों मौसम होते हैं। तो आप इसमें इलेक्शन होने दें, इलेक्शन का मौसम आने दें, उसके बाद देखें फिर खिज़ां जिनके लिए वो हार जाएंगे उनके लिए खिज़ां है, जो जीतेंगे उनके लिए बहार। ठीक, नवी साहब इसी बात को आगे बढ़ाएंगे। शबीर साहब, अवां कीअं कॉमेंट कंदो, छाकाणि त ही जेका पीपल्स पार्टी ॻाल्हि करे पई, त रुगो हू वाहिद पार्टी आहिनि, पर ॿियूं पार्टी सम्झनि पियूं त पॉइंट स्कोरिंग आहे, छाकाणि त उहा पार्टी पीपल्स पार्टी जेका उहा मीटिंग थी CCI वारी, उन में वेठल ही तकबंदनि वारे मामले ते पंहिंजो कंसेंट ॾेई आई आहे। उनखां पोइ उनखे अंदाज़ो हो त देरि थियणी आहे, ऐं हाणे जेको कुझु थिए पियो इलेक्शन जे हवाले सां थिए पियो, मुस्लिम लीग पाकिस्तान, मुस्लिम MQM पाकिस्तान जी छा उन हवाले सां उहो ॾिसनि पिया त इहो ई रीज़न आहे? कीअं ॾिसनि पिया इलेक्शन वारे मामले खे? बिस्मिल्लाह। ॾिसो नाज़िया, तव्हां जेके पहिरीं जेका तव्हां ॻाल्हि कई हुई, ख़ासि कर इलेक्शन जे हवाले सां, जेको इलेक्शन जो हाणे मौसम आहे, सीज़न आहे, इलेक्शन ज़ाहिर अचिणो आहे, इलेक्शन बि थींदो। MQM त ज़ाहिर मैदान में आहे, असीं कोशिशि कयूं पिया, ऐं तव्हां ॾिसो असांजी जेकी एक्टिविटीज़ आहे हींअर, असां डेली को न को असांजो प्रोग्राम इवेंट असांजो हलंदड़ आहे। टियों ॾींहुं में असां ज़बरदस्त ख़ाली जेको असां मिली टाउन जो जलसो कयो, कराची जेका असांजा तंज़ीमी तौर ते तक़रीबन 29-29 असांजा टाउन, हिकिड़े टाउन में हिकिड़ो मिली टाउन जो असां जलसो कयो आहे। त तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते त माण्हू केतिरी वोट ॾियनि था। हुनजी वजह इहा त माण्हू जेका ख़ासि कर मां हींअर पर्टिकुलर कराची जी बि ॻाल्हि कयां थो, त आवाम त सॼी परेशान आहे, सॼे मुल्क जी ई परेशान आहे। तव्हां ॾिसो महांगाई जे करे, पोइ तव्हां ॾिसो सिंध जी आवाम बि परेशान आहे। सिंध जो हिकिड़ो दारुल ख़िलाफ़ आहे कराची, मुआशी हब आहे, त कराची जी आवाम बि परेशान आहे। माण्हू आवाम त सॼी परेशान आहे। पर असल ॻाल्हि इहा आहे, जीअं भाई साहब ॻाल्हि कई, त आवाम जे लाइ ज़ाहिर पार्टी जा नारा बि आहिनि, सभु कुझु आहे, पर आवाम जे लाइ छा कनि थियूं, असल असांखे इहो ॾिसणो आहे। त 75 ईयर्स तक़रीबन 75 साल थिया आहिनि आवाम जे लाइ। त तव्हां ॾिसो हर पार्टी नारा त ज़रूरु हणंदी थी, बहरहाल को न को ज़रूरु कयो हूंदो, पाकिस्तान त ईअं हले पियो। पर असांजो फ़लसफ़ो इहो आहे त बिल्कुलु जेकी आवाम तव्हांखे वोट ॾिए थी, तव्हांखे जेके आवाम तव्हांखे वोट ॾिए थी, हुनजो हक़ बि आहे, हुनजे लाइ तव्हां जाखोड़ कयो, कोशिशि कयो। त बिल्कुलु MQM जेका मां तव्हां हींअर जेका ॻाल्हि कयां थो, आवाम जेका वोट ॾिए थी, उहो हिन जे करे ॾिए थी त असां बिल्कुलु आवाम जे विच में आहियूं, दरमियान में आहियूं। ऐं रही सवाल पंहिंजो इलेक्शन जी, त इलेक्शन ज़ाहिर आहे पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी 15 सालनि खां हुकूमत कई हिन सूबे सिंध मां। 15 साल जो तव्हां दौरु तव्हां ॾिसी वठो, जेका पॉइंट स्कोरिंग कोन आहे, मां इहो कोन थो चवां, अॻे बि शायदि तव्हां सां मां हिकिड़े प्रोग्राम में चयो, त तव्हां थ्रू आउट ॾिसी वठो जेका परफॉर्मेंस आहे 15 सालनि जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी। वो जेका बि खाता आहिनि, कुझु खाता त अहिड़ा हुआ जेका CM साहिबु कंहिंखे ॾिनो ई कोन, पाण वटि जेको ख़ज़ाने जो जेको खातो हो, मिनिस्ट्री जेका फाइनेंस मिनिस्ट्री पाण वटि रखी हुननि। ईअं दाख़िले जे बि इंटरी मिनिस्ट्री पाण वटि 17 अहिड़ा खाता त पाण वटि रखे वेठो हो CM साहिबु, या कंहिं ते एतमाद कोन हो, या अलाए तव्हां ख़बर केतिरी उहा इम्पोर्टेंट मिनिस्ट्री आहे ख़ज़ाने जी। हाणे बि ॾिसो जेको हले पियो, हींअर ढागा साहिबु, यूनुस ढागा साहिबु मिनिस्टर खे पोर्टफोलियो मिलियो न, पोइ वापसि विड्रा करायो हो। त चवण जो मक़सदु इहो त पीपल्स पार्टी त अञा बि ज़ाहिर पीपल्स पार्टी जेको हींअर CM साहिबु आहे केयरटेकर, उहो बि पीपल्स पार्टी जी B टीम जे हवाले सां कमु करे पियो। त ख़दशा आहिनि, ख़दशात आहिनि, हिन जे करे त
ज़ाहिर आहे हाणे हुकूमत ख़तमु थी वई आहे पीपल्स पार्टी जी। हाणे हीअ इलेक्शन कमीशन जो कमु आहे त ट्रांसपेरेंट तरीक़े सां इलेक्शन बि कराए वञनि ऐं हिकिड़ी आवाम खे थोरी होप नज़र आई आहे त जेका 15 सालनि जेका ज़्यादती बर्दाश्त कई आहे सिंध जी आवाम, उहा खणी शहर में रहंदड़ हुजे या बाराड़ी में रहंदड़ हुजे, बेरोज़गारी वधी हुई, नौकरियूं न मिलियूं, माना इलाही मां छा हुन ते डिस्कस कया। पर हाँ गवर्नमेंट ख़त्म थियण खां पोइ शायदि उम्मीद जी हिकिड़ी किरण हुई त इहा केयरटेकर गवर्नमेंट आई आहे, सुठा माण्हू वेंदा त इंशाल्लाह ताला कुझु न कुझु कंदा। पर जेका इनिशिएटिव तव्हां जेको हिननि वरितो आहे शुरू खां ई तव्हां ॾिसी वठो त हिन मां ही कंट्रोवर्शन थी विया आहिनि, मुतनाज़ा थी विया आहिनि। त अॼु असांजो मीटिंग बि हुई GDA वारनि सां, ऐं जंहिंमें JUI पहिरीं तव्हां ख़बर आहे JUI ऐं MQ जी अलॻि मीटिंग थी हुई, पोइ अहिड़े नमूने सां GDA वारनि सां ॿ टे असांजी मीटिंग थियूं। अॼु पहिरीं दफ़ा इहो थियो त अॼु असांजी टीनी पार्टियुनि जी हिकिड़े हंधि वेही असांजी मीटिंग बि थी आहे। असां फ्यूचर जे लाइ जेको असां प्लान ठाहियो आहे त जेका सिंध जे मुफ़ाद में हूंदा इंशाल्लाह ताला MQ बि उते ई बीठी आहे। त असल ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन कमीशन जेको आहे उनजो बि हिकिड़ो मुतनाज़ा रोल रहियल आहे इलेक्शन कमीशन सिंध जो। ऐं जेका ब्यूरोक्रेसी आहे जेके हींअर ट्रांसफर पोस्टिंग थियनि पियूं, इहो बि हिकिड़ो सवालिया निशान आहे। त ख़दशो आहे त थी सघे थो वरी वापसि ही प्री पोलिंग शुरू थी वियो आहे त पोइ इलेक्शन छा मतिलबु अगरि हीअ थींदो, अञा बि पीपल्स पार्टी जी ॻाल्हि हलंदी रहंदी। CM हाउस में तव्हां ॾिसो अञा बि जेका वेठा आहिनि अफ़सरान, उहे साॻिया जेका मुरादी शाह वटि हुआ सां गॾु उहे हींअर वेठा आहिनि, त माण्हू छा तवका करे सघे थो। कहिड़ी स्ट्रेटेजी कहिड़ी जोड़ी जेका वे थी आहे हुन में स्ट्रेटेजी कहिड़ी जोड़ी आहे? असां प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए असां ॿुधायो आहे सभिनी खे, असां चयो आहे त भाई ही घटि में घटि जेका तव्हां कुझु अहिड़ा अफ़सर आहिनि जेका नेब वांटेड आहिनि हू हिते वेठा आहिनि, त हुन अफ़सरनि खे तव्हां चेंज कयो ऐं इंटरप्रेन्योरशिप तव्हां ट्रांसफर पोस्टिंग कयो। ज़ाहिर मुल्क आहे किथे बि माण्हू वञी सघे थो, त इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे। जेको माण्हू पीपल्स पार्टी 15 सालनि ज़ाहिर हुकूमत कई आहे, पीपल्स पार्टी जा जेका अफ़सर आहिनि, ब्यूरोक्रेसी जेका आहिनि, पोस्टिंग थियल आहिनि, त ज़ाहिर उहो पीपल्स पार्टी जे कमु कंदा न, उहो त कमदारी कंदा। उहो कहिड़ी मतिलबु MQ जी या JUI जी या GD जी मञंदा। त असांजो इहो आहे त ट्रांसपेरेंट इलेक्शन। असां इहो कोन था चाहियूं फलां खे, असां इहो चाहियूं त घटि में घटि ट्रांसपेरेंट इलेक्शन थिए, पोइ जेकी जंहिंजी मर्ज़ी आहे जेको अवाम ते तव्हां छॾे। पर उहा इलेक्शन ताईं ॻाल्हि वेंदे नज़र कोन पई अचे, छाकाणि त जीअं MQ बि आहे, JU आहे, ख़ुदि पीपल्स पार्टी तकबंदनि वारे मामले ते उनजा एतिराज़ बि ज़ाहिर थिया आहिनि। उनखां अॻु ऐं के पार्टियूं थधि जो या दहशतगर्दी जो मामला बि साम्हूं आणनि पियूं। तव्हां वटि मखदूम मोहसिन साहिबु, अवां कीअं ॾिसो पिया, ख़दशा बि ॿुधो पिया, पार्टीज़ चाहिनि थियूं त इलेक्शन बि थिए पर इलेक्शन उहा ट्रांसपेरेंट बि हुजे, ख़दशनि खे बि ॾिठो वञे, ऐं कुझु पार्टीज़ इहे सम्झनि पियूं त हीउ वक़्तु इलेक्शन जो न पर पहिरियां मईशत खे फोकस करण जो वक़्तु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैडम ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन्स आउं सम्झां थो त हर पॉलिटिकल पार्टी ऐं हर पॉलिटिकल पार्टी जो पॉलिटिकल वर्कर इलेक्शन खे डिले खे त क़तन जस्टिफाई कोन कंदो ऐं उहा थियण बि न खपे। आइनी तौर ते इलेक्शन 90 ॾींहं जे अंदरि थियणु खपे। जनवरी फेब्रुअरी वारी ॻाल्हि मां सम्झां थो त ग़ैर आइनी आहे। पर हींअर जेके ॻाल्हियूं कयूं थियूं आहिनि, जिन माण्हुनि खे इलेक्शन सूट, जिन पॉलिटिकल पार्टीज़ खे इलेक्शन सूट थी करे उहे चवनि था त इलेक्शन थिए, जिन खे सूट नथी करे पोइ सर्दी जो बहानो कनि था या चवनि था त केॾी महिल बर्फ़बारी थींदी या कुझु थींदी। त हर को पंहिंजे ज़ाती मफ़ाद खे तरजीह ॾिए थो बनिस्बत इनजे त मुल्की मफ़ाद खे तरजीह ॾिए। मईशत ठीक थियणु खपे, मईशत जी रोकथाम, जीअं हींअर डॉलर्स में हिकिड़ी बहितरी आई आहे त तव्हां ॾिसो त हिकिड़ो पॉज़िटिव चेंज आई आहे। पर छा उहा पॉज़िटिव चेंज जेकॾहिं आवाम खे को फ़ाइदो थिए पियो, आवाम खे फ़ाइदो न पियो थिए। तव्हां ॾिसो त अटे जी क़ीमत में को फ़र्क़ु कोन्हे, पेट्रोल जी क़ीमत में को फ़र्क़ु कोन्हे, शुगर जी क़ीमत में को फ़र्क़ु कोन्हे, ओवरऑल महांगाई ते को ज़ाब्तो न अची सघियो आहे। डॉलर त ठीकु आहे घटि थिए पियो, त छा डॉलर त माण्हू कोन खाईंदा या डॉलर सां पोइ आम लोकल पब्लिक ते असरु नथो थिए। बाक़ी हा एहतसाब थियणु खपे ऐं हर पॉलिटिकल पार्टी खे लेवल प्लेइंग फील्ड मिलणु खपे। ईअं न त सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी खे लेवल प्लेइंग फील्ड मिले ऐं उनखे एडवांटेज हुजे, ईअं न थियणु खपे। बाक़ी अगरि प्रॉपर अगरि साॻी इलेक्शन थिए थी जहिड़ियूं माज़ी जी पाकिस्तान जी तारीख़ में थींदियूं आयूं आहिनि, जिन ते काफ़ी सवाल निशान रहिया आहिनि, अहिड़ी अगरि इलेक्शन थिए थी न, मुतनाज़ा इलेक्शन कमीशन जो रोल रहियो आहे। हिन इलेक्शन कमीशन जे उन ई मुतनाज़ा रोल जे बरक़रार हुअण जे दौरान अगरि इलेक्शन थिए थी त सम्झां थो वरी साॻियूं पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, इहे साॻियूं पार्टीज़ चवंदियूं त असीं रिज़ल्ट खे नथा मञूं या असीं कुझु नथा तस्लीम करियूं। ईअं न थियणु खपे। ट्रांसपेरेंट इलेक्शन थियणु खपे
ऐं असां वटि निगरान जो सेट कॉन्सेप्ट आहे। दुनिया में अगरि तव्हां वॾनि वॾनि जमूरियतुनि में तव्हां ईंदो त निगरान केयर टेकर सेटअप जो कॉन्सेप्ट ई कोन्हे। तव्हां इंडिया जो एग्ज़ाम्पल वठो, तव्हां अमेरिका जो एग्ज़ाम्पल वठो, तव्हां इंग्लैंड जो एग्ज़ाम्पल वठो, त असांजे मुल्क जी बदकिस्मती आहे असां वटि सियासतदान उहे पंहिंजे ज़ाती मफ़ाद खे तरजीह ॾियनि था, अवामी मफ़ाद खे मुल्की मफ़ाद खे तरजीह नथा ॾियनि, इन जे करे पोइ इहे मसइला पैदा थियनि था। ऐं हींअर बि जेके माण्हू ॻाल्हि कनि था परफॉर्मेंसिस जी, त ॾिसो न पाकिस्तान जो जेको हीउ जेको गुज़िरियल 13-14 महीने जो दौरु गुज़रियो, तव्हां जेका बहितरी हींअर निगरान सेटअप में चए पई इहा बहितरी भला असां वारे 3.5 साल वारे दौर खे खणी छॾियो, उन खां पोइ छो न आई? जीअं ई कोई सियासतदान विया आहिनि त पोइ बहितरी अचणु शुरू थी आहे। त इन में असां सभिनी पारां ऐं कंहिं हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जे तनक़ीद जो निशान कोन पियो थिए, पर असां सभई उन घुमरे में था अचूं। 5 साल जो सॼो टाइम पीरियड कजे त सभई पॉलिटिकल पार्टियूं रूलिंग पार्टीज़ रहियूं आहिनि। असांजी पार्टी जी वफ़ाक़ में हुकूमत रही 3-3.5 साल ॿिनि सूबनि में रही। पीपल्स पार्टी कंटिन्यूसली 15 साल खां पावर में आहे। नून लीग जा खे बि काफ़ी सारा टर्म्स मिलिया, 2013 खां वठी 18 ताईं पूरो टर्म मिलियो, वरी उन खां पोइ पंजाब में टर्म मिलियो, ANP बि पावर में रही आहे, मौलाना फज़ाद जी पार्टी पावर में आहे। त इन्हनि सभिनी पार्टियुनि में हिकिड़ी किथे न किथे का शइ आहे जेका लैक करे थी, त उन खे बहितर करण जे लाइ हिकिड़ो मुल्की मफ़ाद में हिकिड़ी लाइमल जुड़णु खपे। उन में अगरि जे मईशत बहितर थिए पई त उन खां पाण सम्झो इलेक्शन खां पहिरीं एहतसाब थियणु खपे। बाक़ी इलेक्शन हिकिड़ो जमहूरी प्रोसेस आहे, उहो कॾहिं बि रुकजणु न खपे। ऐं जनरल इलेक्शन खां पहिरीं पाकिस्तान जी तारीख़ में सेनेट कॾहिं डिस्टर्ब न थी आहे। ही जेकर जनवरी फरवरी जी कहानी वठनि पिया त मार्च में सेनेट इलेक्शन्स आहे। अगरि जे ही डिस्टर्ब थिए थी त पोइ सेनेट में मुअतल थी वेंदी, ऐं जब सेनेट मुअतल थियो थी त पोइ तव्हां सम्झा थो आइन जे बहाली जी का गुंजाइश न रहंदी। PTI किथे बीठल आहे हिन इलेक्शन वारे मामले खे वठी करे? जीअं मुख़्तलिफ़ पार्टीज़ पारां ख़दशनि जो इज़हार थिए पियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी ॼाणाए पई त ही सभु ख़दशा जेके आहिनि हथ ठोके अॻुवाणनि पारां रुगो बहाना आहिनि त जीअं इलेक्शन खां परे भंजे आहिनि, अलाए कहिड़ी शइ जो ख़ौफ़ आहे। रुगो पाकिस्तान पीपल्स पार्टी सम्झे पई त हू टाइमली इलेक्शन चाहिनि था। PTI किथे स्टैंड करे पई, ऐं -1 जा बि गुज़िरियल ॾींहंनि में पड़ारा ॿुधण में आया त PTI खे छा उहो इलेक्शन क़बूल हूंदो? ॾिसो, असीं डे 1 खां वठी चऊं था इलेक्शन थिए। इलेक्शन कराइण जे लाइ असां पंहिंजूं ॿिनि सूबनि में इलेक्टेड गवर्नमेंट्स ख़तमु कयूं, ऐं इलेक्शन बिल्कुलु थियणु खपे। ऐं हालांकि सभिनी खां वर्स्ट प्लेइंग फील्ड असां वटि आहे, त असां खुलेआम पंहिंजी इज़हार राय नथा करे सघूं। असांखे विक्टिमाइज़ कयो पियो वञे, असांजे ते क्रैकडाउन कयो पियो वञे, पर उन जे बावजूदि बि असीं चऊं था त अवामी राय खे तरजीह ॾिनी वञे, इलेक्शन थियणु खपे। अवाम खे राइट आहे त हू उन शइ जो चुनाव कनि त हू कहिड़ी तरफ़ वञनि था। बाक़ी इलेक्शन बिल्कुलु थियणु खपे ऐं ट्रांसपेरेंट इलेक्शन थियणु खपे। अगरि ट्रांसपेरेंसी में अगरि का गड़बड़ हूंदी त बिल्कुलु असीं पंहिंजे तहफ़ुज़ात जो इज़हार कंदासीं। बाक़ी इलेक्शन खां न असीं पहिरीं हटिया आहियूं, न अॼु हटंदासीं। इलेक्शन असांजो मौक़िफ़ क्लियर कट आहे त इलेक्शन टाइमली थियणु खपे। ठीकु आहे। अब सभु ट्रांसपेरेंसी ते जेकॾहिं को मामिलो आयो त पोइ असीं पंहिंजा ख़दशा ज़ाहिर कंदासीं। हाणे हीउ वारो मामिलो निगरान हुकूमतुनि जे लाइ बि वॾो चैलेंज हूंदो त कहिड़े रीति हू शफ़ाफ़ियत वारे हिन मामले ते पंहिंजो कुझु इनपुट ॾियनि था, ऐं ख़ासि करे इलेक्शन कमीशन। ॾिसो, जॾहिं इलेक्शनूं थींदियूं आहिनि ज़ाहिर पार्टी जा एजेंट वेठा हूंदा आहिनि, ऐं मीडिया मौजूदु हूंदी आहे, सभिनी जी नज़र हूंदी आहे। ऐं जिते दांदियूं छड़ियूं हूंदियूं आहिनि उहे ओपन नज़र ईंदियूं आहिनि। ठीकु, को बास खणी भॼंदो, को फलाणो कंदो, को निशान हणंदो, ओपन जेको आहे रेड़ी कुकू थींदियूं आहिनि। हर को सम्झाए हिते थिए पियो। छो हाणे आसान न आहे, मां सम्झां थो त कंहिंजे लाइ त वॾे पैमाने दादरी करे या गुंजाइश थी सघे थोरी घणी किथे न किथे, पर सफ़ा कोन्हे। जीअं कंहिं ज़माने में रिज़ल्ट आयो, रोकियो, वरी ठपा हणो, जेको एतिरा मिलंदा रहिया आहिनि। हाणे इहो मां सम्झां थो न आहे इहो। छो त हर को अलर्ट आहे, हर सियासी पार्टी खे तजुर्बा थी विया आहिनि त दादरी कीअं रोकिजे, छा कजे, हर को अलर्ट रहे थो। इहा त पंहिंजी ॻाल्हि आहे, पर ज़ाहिर आहे उमेदु सभिनी खे आहे त भई इलेक्शन बिल्कुलु शफ़ाफ़ हुअणु खपे, उन में इन क़िस्म जी गुंजाइश कान्हे। ऐं ॾिसो, इलेक्शन अहमियत इन करे बि रखे थी, न त को हिकिड़ी पार्टी खटे बि हारे, इलेक्शन इन करे अहमियत रखे थी त तव्हांजे माण्हुनि जी सोचनि छा था। जे पार्टी खे वोट ॾींदा त तव्हांखे हिकिड़ो पैगाम त मिले थो न रियासत खे, बाबा माण्हुनि जी सोच हीअ आहे, हिन पार्टी जो मशहूर खे लाइक कनि था, हिन पार्टी जो नज़रियो इन माण्हुनि जो नालो आहे। तव्हां उन हिसाब सां रियासत जूं पॉलिसियूं ठाहींदा आहियो ऐं उन माण्हुनि खे फेस कंदा पोइ उन तरीक़े सां। हिकिड़ो 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 वॾो हिकिड़ो तव्हांजे क़िस्म जी हिकिड़ी आइडियाज़ तव्हांजे साम्हूं अची ईंदा त माण्हुनि जी सोच केॾे थी वञे, छा था चाहिनि। हिकिड़ो वॾो इहो बि हिकिड़ो हुन में आहे। इलेक्शन जो मेन काज़ इहो हूंदो आहे। इहो कोन्हे इलेक्शन कराए तव्हां विराए छॾियो, हिनखे ॾियो, हिनखे ॾियो, इहो कोन्हे। इहे सभु शयूं आहिनि।
हाणे जेके असांखे माज़ी जा तजुर्बा आहिनि उहे सुठा न आहिनि। सही सही ॻाल्हि आहे, जहिड़ा बि थिया भुट्टे साहिब जी आख़िरी इलेक्शन जेका थी उन में निगरान न हुया, भुट्टे साहिब पाण कराई त उनखे इल्ज़ाम लॻो धांधली जा, उनखां पोइ वरी मामला चेंज थींदा रहिया। त हाणे मतिलबु इहो आहे त ज़ाहिर आहे त माण्हू बि चाहिनि था शफ़ाफ़ इलेक्शन थिए, सियासतदान बि चाहिनि था शफ़ाफ़ इलेक्शन थिए, सियासी पार्टियूं बि चाहिनि थियूं शफ़ाफ़ इलेक्शन थिए। इलेक्शन कमीशन खे पंहिंजो जेको आहे किरदारु अदा करणु खपे, निगरान खे बि किरदारु अदा करणु खपे। उन में गड़बड़ था कनि या उन में का थिए थी वरी मुल्क त हाणे कुझु सुपर ते थो वञे। छो त आम माण्हू में जॾहिं ज़हन में शइ अचे थी न बाबा हे जेको वेठो आहे वज़ीर आला या वज़ीर आज़म इहो धांधली सां आयो आहे। तव्हां सम्झो पिया त हीअ जेके ख़दशा आहिनि हे एतिरी शिदत इख़्तियार करे सघनि था जो हीअ हावी थी वञनि ऐं इलेक्शन वारो मामिलो पोइ ते थी वञे। ॾिसो हिन महिल कहिड़ा तज़ाद आहिनि, सियासी पार्टियुनि अंदरि तज़ाद मौजूदु आहिनि न। इहे जहिड़ा इहे शयूं, इहे गिरफ़्तारियूं, इहे कंहिंखे धिको ॾेई पियो था कनि, कंहिंखे अॻिते था कनि, दुनिया खे ॾिसे थी न वेठी हर शइ। ऐं सियासी पार्टियुनि अंदरि बि इहे शयूं मौजूदु आहिनि त भई ॾिसो असांखे धिको ॾेई हिनखे अॻिते था कनि त उहे सभु रिएक्ट कंदा न, उहो रिएक्शन थिए थो। पर ॻाल्हि आहे त रियासत खे न्यूट्रल रहणु खपे, रियासत जे इदारनि खे न्यूट्रल रहणु खपे, शफ़ाफ़ इलेक्शन कराइनि, जेका माण्हू जी सोच आहे उनखे अहमियत ॾियनि ऐं उनखे अॻिते वठी अचनि। ठीकु, त अदालत सगोरी जी बि का ॾिसो था ईंदड़ ॾींहंनि में का इंटरवेंशन हिन वक़्तु ताईं त अदालत सगोरी जी कंहिं तरजीही लिस्ट में हीउ मामिलो ॾिसण में कोन पियो अचे। इन त असां छा करियूं, अदालत ते ॻाल्हाइण जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त हिते वॾो गुनाह आहे। न हीअ सम्झो पिया त हीअ अदालत ॾे मामिलो वञी सघे थो, वञी सघे थो, छो नथो वञी सघे। सभु मामला विया आहिनि जी ऐं हिते थी न जिथे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे या सम्झो असां नाइंसाफ़ी थी आहे तव्हां अदालत वेंदो न, उते माज़ी में वेंदा। नवी साहब कोई ऐसा कोई सोच रही है पीपल्स पार्टी, क्योंकि आप समझते हैं कि जब सारी पार्टीज ये चाहती हैं कि इलेक्शन में देर हो ताख़ीर हो, पीपल्स पार्टी ये समझती है कि इलेक्शन टाइम पे होने चाहिए, अगर नहीं होते, अगर इनमें से कोई चीज़ आ जाती है सामने कोई खदशा, तो फिर अदालतों का भी रुजू हो सकता है, उनकी तरफ जा सकते हैं। जी देखें जी, सारे ऑप्शंस मौजूद हैं और सबसे बड़ी अदालत तो आवाम की अदालत है जिनके साथ ये बहुत बड़ी नाइंसाफ़ी होगी। तो हमने तो अपनी जो है वो राब्ता मुहिम शुरू कर दी है और हम अपनी पार्टी की क़यादत के हुक्म के मुताबिक तमाम जो सूबे हैं वहाँ पर जो हमारी जो पॉलिटिकल जो लीडरशिप है वो अवामी राब्ता मुहिम में है और हम अवाम के पास गए हैं दोबारा और दोबारा इस पूरे इस मोबिलाइजेशन पे जो है वो हमने अपना फोकस किया हुआ है ताकि जो सबसे बड़ी अदालत होती है सियासी जमातों के लिए, पॉलिटिकल लीडरशिप के लिए, पॉलिटिकल वर्कर्स के लिए, वो अवाम से बड़ी कोई ताकत नहीं होती। तो जब हम पाकिस्तानी अवाम को ये चीज़ बावर करवाने में कामयाब हो जाते हैं और मतलब कि बिल्कुल हमारी ख्वाहिश भी है कि जितनी दूसरी सियासी कुव्वतें हैं, सियासी जमातें हैं, वो भी इसमें साथ आएँ और इलेक्शन को बर वक्त इस मुल्क में इसका ये होना चाहिए इलेक्शन, उसके लिए हमें अपनी तवानाइयाँ लगानी चाहिए। मैं इस पर बिल्कुल जो दोस्तों ने बात की है इस पर बिल्कुल मैं इसको इंडोर्स करूँगा कि जिनकी तैयारी मुकम्मल नहीं है वो ही राह फ़रार इख्तियार करेंगे और जो इस बात पर कभी यकीन रखते हैं कि अवाम का जो फ़ैसला होगा वो असल फ़ैसला ही वही होगा, तो हमें उसमें कोई उसमें डरने की बात नहीं है। और जिस तरीके से हमारे दोस्त हैं शबीर साहब फरमा रहे थे अभी कि 15 साल से पाकिस्तान पीपल्स पार्टी ने जो भी किया है हमें उसमें कोई डर नहीं है। 2008 में जब गवर्नमेंट आई थी तो हमने बहुत जो है सिंध के अवाम को जो है नुकसान पहुंचाया था, बड़ा उनकी दिल आज़ारी की थी, कोई तरक्याती काम नहीं किया था और 2013 में भी हम जीत गए। फिर जब 2013 से 18 का जब वो दौर आया, जब 2018 भी हुआ तो पाकिस्तान पीपल्स पार्टी की इतनी कमज़ोर कारकर्दगी थी कि 2008 और 2013 से भी ज़्यादा नशिस्तें हमने ले ली। तो हम अपनी कारकर्दगी में मुतमईन हैं और हमारे वोटर जो है जो पाकिस्तान पीपल्स पार्टी को समझते हैं कि सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी ने जो डिलीवर किया है उसकी बुनियाद पर जो है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी को इंशाल्लाह वोट करेंगे और वी आर होपफुल, वी आर कॉन्फिडेंट। लेकिन इसके साथ साथ ये बात यहाँ टीवी चैनल पे बैठ के कह देना बड़ा आसान है कि जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो है मुल्क के दूसरे हिस्सों से जो ख़त्म हो चुकी है। मेरा ख्याल है हमें अपनी अपनी फ़िक्र करनी चाहिए कि मेरी जो है वो स्टैंडिंग क्या है, मेरी पॉलिटिकल पार्टी की जो स्टैंडिंग है उसकी फ़िक्र मुझे करनी चाहिए। आप अपनी कारकर्दगी पे बात करें और आप मुतमईन है, पीपल्स पार्टी मुतमईन है कि वी आर मोर देन सेटिस्फाइड या कारकर्दगी वी आर मोर देन सेटिस्फाइड। लेकिन नबी साहब इस पर जो सवालात आप पर उठ रहे हैं आपकी इत्तेहादी जमातों की जानिब से जो पहले आपके इत्तेहाद का हिस्सा थी उनको क्या रिस्पॉन्ड करेंगे? वो ये कहते हैं कि पीपल्स पार्टी CCI वाला वो जिक्र करें कि ख़ुद उनको अंदाज़ा था कि इलेक्शन में हल्का बंदियों के बाद देर होनी है। वो ये भी कह रहे हैं कि अब भी जो नई हल्का बंदियाँ हुई हैं उन पर पीपल्स पार्टी की जानिब से एतराज़ात
आपने ये जिक्र की सारे ऑप्शंस मौजूद हैं, अवामी अदालत है या जो हमारे पास अदालत का ऑप्शन है वो भी हम कर सकते हैं। तो जाहिर है जब ये सारे मामलात होंगे तो इनमें तो देर लगनी है, और अभी भी 90 दिन वाला मामला तो ख़त्म हो गया, इलेक्शन की अभी कोई डेट नहीं है। तो फिर ये तो वो कह रहे हैं कि फील्ड के दोनों तरफ से खेल रहे हैं, नहीं, विकेट के दोनों तरफ से पीपल्स पार्टी खेलती आ रही है। और नहीं, देखिए हमारी तो तारीख है, हमने हमेशा अवाम के लिए जंग लड़ी है और उसके लिए अपनी लीडरशिप जो है उसकी भी कुर्बानियाँ दी है, और अभी भी हम जो है हम ही मैदान में आपको नज़र आ रहे हैं जो इलेक्शन की डिमांड कर रहे हैं, और इलेक्शन के लिए जो है वो पूरी अपनी तवानाइयाँ लगा के बैठे हुए हैं। रिजल्ट जो भी होगा, लेकिन इलेक्शन वक्त पे होने चाहिए। मखदूम साहब की बात बिल्कुल दुरुस्त है कि जो आइनी जो उसका जो टाइम फ्रेम है आप उसमें करवाएं। ये हम भी कहते हैं, बिल्कुल कहते हैं कि जो टाइम फ्रेम कॉन्स्टिट्यूशन में दर्ज है आप उसके मुताबिक करवाएं, उसमें देर नहीं होनी चाहिए। ठीक, तो फिर अगर अब आप अदालत में चले जाते हैं हल्का बंदी वाले मैटर पर, MQM गई है, JUI जा रही है, तो फिर ये तो ज़ाहिर देर तो होगी। हमारे यहाँ जब को कब्ज़ा किसी ने वो अदालत से इंडोर्स करवाना होता है ना, तो केस खुद लेके जाते हैं ताकि वो कब्ज़ा जो है ना वो अदालत उस पर मोहर कर दे। तो हम अवाम की अदालत में जाएंगे जहाँ से इस आवाज़ को तवाना करके मुल्क के कोने कोने में पहुँचाएंगे कि जो आइन की रूह से जो टाइम फ्रेम दर्ज है उसके मुताबिक इलेक्शन होने चाहिए। ठीक, शबीर साहब छा रिस्पॉन्ड कंदो? एक पासे हू चवनि था जिन जी तैयारी ना है, जिन जो होमवर्क पूरो ना है इलेक्शन का, उहे चाहिनि था इलेक्शन में लेट थे। कर ॾिसो मां कुझु बि ॻाल्हाए सघे थो, पर हक़ीक़त सभिनी खे ख़बर आहे। मां कोन थो चवां ज़रूरु अगरि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अगरि परफॉर्मेंस बहितर हूंदी, मां कोन थो चवां त मुंहिंजे चवण सां, उहो त आवाम जी अदालत आहे न, आवाम ई फ़ैसिलो कंदी न। तव्हां सभिनी खे ख़बर आहे मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे, जेका पार्टी रोटी कपिड़ा और मकान जो जेको नारो हयो, त जेकी अवामी ताक़त आहे, जेका कुवत आहे पार्टी जी, तव्हां इहो बि चओ था त इहा असांजी ताक़त आहे, असां हुनजी अदालत में वेंदासूं, त उहा हाणे केतिरी मोट ॾिए थी, ठीकु आहे न। ऐं 2008 मां हुकूमत कई, पोइ 2013 मां 2018, उहो ज़ाहिर आहे सॼी ख़बर आहे सरकारी मशीनरी कीअं कंदी आहे, जेका कमदारी कंदी आहे, जेका मौजूदा गवर्नमेंट आहे। सॼी सभ सां वॾी ॻाल्हि आहे वसाइल घणा आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि, हिन जे करे ज़ाहिर उहा इक़्तिदार में अची हुई। पर एक्चुअली तव्हां ॾिसो हाणे जॾहिं अवाम में वेंदी, हिन जे करे हाणे अवाम इंतज़ार में आहे, सिंध जी ग़रीब अवाम इंतज़ार में आहे। हिन जे करे आहे त सिंध जी अवाम जेका बोर्ड आयो हो 2 साल 1.5 साल पहिरीं, जेको सॼो सिंध सिवाइ 1-2 ज़िलनि खां सॼो सिंध ॿुॾी वियो हो, त मां सम्झां त कुझु ज़िलनि मां 1-2 ज़िलनि में अञा ताईं पाणी बीठो हूंदो। पर जेका पीपल्स पार्टी वारनि जेका कई आहे उहो उन्हनि खे ख़बर उहे हींअर इंतज़ार में आहिनि। लाड़काना जी अवाम इंतज़ार में आहे त एतिरो पैसो ख़र्च करण खां पोइ जेका अस्पतालनि जी जेका हालत आहे, लाड़काने जी ॻाल्हि हिन जे करे कयां थो, लाड़काना शहीद भुट्टो जे नाले सां, मोहतरमा बीबी जे नाले सां सॼे दुनिया में हुनजी हिकिड़े सुञाणप आहे। त जॾहिं जंहिं नालनि सां वोट वठनि पिया, हुनजो ज़िलो अञा ताईं न सही करे सघिया आहिनि तालीम जे हवाले सां या सिहत जे हवाले सां, त मां हाणे सॼे सिंध जी छा ॻाल्हायां, मां कराची जे लाइ छा ॻाल्हायां। त उहो त बिल्कुलु अवामी अदालत में वञनि त ज़ाहिर अवाम इंतज़ार में आहे त मौत हिन खे ॾींदी, ज़रूरु अवाम पार्टी खे बिल्कुलु ॾींदी, हिन जे करे त अवाम सां ज़्यादती थी आहे। केतिरो ॻाल्हाए सोशल मीडिया दौर आहे, टेक्नोलॉजी दौर आहे, काशे लिकल कोने के खां। यस, बाक़ी ॻाल्हि हीअ आहे त बाक़ी ॻाल्हि हीअ आहे त इलेक्शन मां त इताद ठहींदा रहंदा आहिनि। असां त ॾिसूं पिया तक़रीबन उहा ई साॻी ॻाल्हि आहे त पाकिस्तान खे 75 साल थी विया आहिनि। कॾहिं इस्लामी जमहूरी इत्तेहाद IGI जी सूरत में, कॾहिं PDI जी सूरत में, कॾहिं सिंध में SD जी सूरत में, कॾहिं GD जी सूरत में, इहे इत्तेहाद थींदा रहंदा आहिनि। हीअ ज़रूरत बि वक़्त जी ज़रूरत बि हूंदी आहे। इहो नओं इत्तेहाद कोन थो हाणे जेको ठहे थो, ऐं पीपल्स पार्टी बि काफ़ी इत्तेहादनि मां वई आहे। त हाणे ॾिसणो इहो आहे त आवाम जे लाइ केरु कमु करे थो, आवाम जे लाइ केरु आवाम जा जेका उहो सोचे पियो, जेका महांगाई थी आहे, जेका परेशानी आहे, जेका बेरोज़गारी आहे, त आवाम खे शोर अची वियो आहे। इंशाअल्लाह ताला मूंखे उमेदु आहे त हाणे तव्हांजे चैनल जे तवसु सां मां इहो पैगाम बि ॾींदुसि त कंहिं नारे जे पोयां न लॻो। तव्हां ॾिसो कहिड़ी पार्टी कहिड़ो मंशूर, ऐं मंशूर जे इम्प्लीमेंट बि थिए, ठीकु आहे न। मां वसूख सां चवां जेके MQM आहे, MQM मां उहा कोन्हे जेको तव्हां ॾिसो कन्वीनर चेंज थींदा रहंदा आहिनि। हिकिड़ो कोन आहे जेकी हिकिड़ी जी पार्टी आहे त उहा हुनजी इहा रहंदी, न हिते चेंज आहे। हिते जेको मेरिट ते जेको एल आहे, जेको एलियत आहे हिनजी, उहा अॻिते वधंदो। ऐं पार्टी कंहिंजी मिरास न आहे, कंहिंजी जागीर न आहे, त हिकिड़ी पार्टी कंहिंजी जागीर आहे। हिन वक़्त ताईं त रुगो नारा ई ॿुधण में अचनि पिया। हिकिड़ो नारो होॾां लाहौर पंजाब में नज़र ॿुधण में अचे पियो त असीं 10 लाख माण्हू वठी अचूं पिया, ऐं ॿिया बि नारा हक़ीक़ी जेको एजेंडा या जंहिं प्लान जो ज़िक्र थिए पियो
उहो हिन वक़्तु कंहिं पार्टीअ ज़ाहिर कोन कयो आहे पंहिंजे एजेंडा जी सूरत में, त उहो प्लान छा आहे जंहिंजे थ्रू आवाम खे रिलीफ ॾींदा? उहो प्लान त कंहिं ॾिसो, वटि मां सम्झो त 2000 ॾिसो तव्हां कंपेयर कयो पाकिस्तान, कंपेयर कयो कहिड़ी हुकूमत जंहिंमां मुल्क जी आवाम जी बहितरी थी। मां सम्झां थो 2002 खां वठी 2007 वारो जेको पीरियड जेको टेनओवर हो जंहिंमां परवेज़ मुशर्रफ साहब सदर हो, हुन वक़्तु डॉलर तव्हां ॾिसो 60 रुपए ते डॉलर बीठल हो, ठीकु आहे न। मुल्क में मजमूई तौर ते लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ठीकु हुई, बहितर हुई, पर हुन खां पोइ ही धमाका थिया आहिनि पेशावर मां, ही TLP छा हो हिननि जेको, पर मजबूरी तौर ते हुन जी हिकिड़ी सोच हुई, हू हुननि बलदियाती इलेक्शन, पीपल्स पार्टी त बलदियाती इलेक्शन लेट कराया आहिनि। कोर्ट जॾहिं चयो त जॾहिं इलेक्शन कराइनि, हू परवेज़ मुशर्रफ चाहींदो हो त हीअ जेका ग्रास रूट ते जेको सॼी दुनिया में हिकिड़ो सिस्टम आहे त तव्हां जेके लोकल गवर्नमेंट जे सिस्टम खे तव्हां स्ट्रेंथन मज़बूत कयो, छाकाणि त हिकिड़ो आम जेको नाज़ीम हूंदो, काउंसलर हूंदो, हुनखे इहा ख़बर हूंदी त, पर बदकिस्मती असां सिंध मां असां वटि सॼा इख़्तियार CM साहब पाण वटि रखे वेठो, त उन्हनि खे छा ख़बर कंहिं UCs मां या कंहिं ज़िले में छा थिए पियो, ऐं पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां पैसा ॾियो था सियासी हुन हवाले सां, भई जेको तव्हांखे वणंदो हो, जेको वज़ीर या जेके MP हुनखे तव्हां पैसा ॾींदा, हुन ज़िले मां कुझु ज़िला अहिड़ा आहिनि जेके कमी कोन थिया आहिनि। त परवेज़ मुशर्रफ वारो जेको दौर हो 2002 खां वठी, उहो मां सम्झो त मुल्क जे लाइ बहितर हो, तरक़ी थिए पई। हर ॻोठनि मां तव्हां ॾिसो केतिरा नंढा ॻोठनि मां कमु थिया, रोड रस्ता, ऐं मां सम्झो त ख़ुदा करे अहिड़ो दौर अचे जंहिंमां मुल्क में जो बहितरी थिए, सिंध जी बहितरी थिए, शहरनि जी बहितरी थिए, ॻोठनि जी बहितरी थिए, त मां सम्झो को न को मसीहा ईंदो इंशाअल्लाह ताला ज़रूरु। असां नाउमीद न आहियूं, मायूस न आहियूं, इंशाअल्लाह। तव्हां MQM जी क़यादत खे तव्हां ॾिसो न, MQM जी क़यादत खे तव्हां ॾिसो केतिरे क़यादतनि जा केस नेब में आहिनि, केतिरा मतिलबु करप्शन जे अंदरि आहिनि, न अहिड़ो कान। बाक़ी पीपल्स पार्टी खे तव्हां ॾिसो, स्पीकर जा केस हुते, अदी जा केस नेब मां, सभिनी जा कुझु कया आहिनि तॾहिं त आहे न। MQM जी छाजे करे कोन MQM जो वठी करे। ठीकु, मखदूम साहब, अवां छा चवंदो? होमवर्क जी ॻाल्हि हिते हले पई त नारनि ते फोकस न हुजणु घुरिजे, कुझु कारकर्दगी हुजे, के मामला हुजनि त आवाम वटि वञिणो आहे। कहिड़ी तयारी आहे इन हवाले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी? ॾिसो मैडम, आउं सम्झां थो त इहा शइ अवाम ॾे बि लागू थिए थी। अवाम खे बि सोचणु खपे त असांखे पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करणु खपे। पॉलिटिकल पार्टीज़ त पंहिंजो ज़ाहिर आहे पॉलिटिकल, असांखे अञा ताईं उहा लेवल प्लेइंग फील्ड ई न आहे मिली जो असीं खणी को होमवर्क करे सघूं, पर उन बावजूदि बि असीं आइन खे मञण वारा आहियूं। असीं चऊं था आइनी तौरु इलेक्शन थियणु खपे। इलेक्शन जेॾी महिल थींदी असीं तयारु आहियूं इलेक्शन करण जे लाइ, ऐं असीं अवाम मां उमेदु रखूं था त अवाम पढ़ियो लिखियो अवाम जे सॼे मुल्क जो जेको बि उहो असीं सम्झूं था त असां सां गॾु आहे, ऐं उहो सम्झे थो त हक़ीक़त में छा पियो थिए। ऐं बाक़ी जेके अंदरूननि इलाइक़ा आहिनि, पंजाब जा, ख़ैबर पख्तूनख्वा जा, सिंध जा, बलूचिस्तान जा, उन्हनि माण्हुनि खे बि असीं सम्झूं था त ॾींहुं ब ॾींहुं शौर उन्हनि माण्हुनि में अचे पियो। ऐं जेॾी महिल बि अवाम पंहिंजे शौर जो मुज़ाहिरो कयो त आउं सम्झां थो त सूरत हाल ॿी हूंदी आहे। ॾिसो, हालातनि खे जज करण जे लाइ पॉलिटिकल तव्हांखे माइंड सेट जी ज़रूरत पवे थी। हींअर अगरि को माण्हू अगरि हिकिड़ी पार्टी सम्झे थी त 21 तारीख़ हुनजी लीडरशिप ईंदी ऐं उहो बसि जनवरी में अची वज़ीर आज़म थी हलफ़ खणंदो, त आउं सम्झां थो अहमद कुन जी जन्नत में रहनि था। हालात अञा तमामु तब्दील थींदा ऐं नवंबर महीनो तमामु इम्पोर्टेंट आहे। ऐं पहिरीं त ॻाल्हि 21 तारीख़ खां पोइ अगरि मियां साहिबु अचे थो त हुनखे हू अदालत खां 4 हफ़्तनि जी लीव वठण खां पोइ हू हिकिड़ो मफ़रूर आहे। क़ौमी लीडर पंहिंजी जॻह ठीकु आहे, PMLN जो लीडर ज़रूरु आहे जंहिंखे असीं इज़त निगाह सां ॾिसूं था, भले असांजी मुखालफ़त जे बावजूदि असांखे पार्लियामानी अंदाज़ सां असांखे ॻाल्हाइणु खपे, पर हुनखे पहिरीं अदालतुनि खे फेस करणु खपे, कोर्टुनि खे फेस करणु खपे, जीअं असीं कयूं पिया, जीअं ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ जी लीडरशिप कंदी आई आहे माज़ी में। त पोइ ॾिसूं त अदालत छा थी करे, अदालत कहिड़ा फ़ैसिला थी करे। अॼु चीफ जस्टिस साहिब जा जेके रिमार्क्स हुआ उहे काफ़ी बहितर हुआ, ऐं असीं उमेदु रखूं था त इन तर्ज़ सां ई चीफ जस्टिस साहिब फ़ैसिला ॿुधाईंदा रहंदा, त पोइ सूरत हाल आउं सम्झां थो मुल्क जी ॿी रहंदी। पहिरीं ॻाल्हि त इलेक्शन विढ़ण जे लाइ पहिरीं हुननि खे पंहिंजी सज़ा पूरी कनि, ऐं हुननि जी जेका नाइली जेका हटाई वई आहे उन ते बि काफ़ी सारा सवाल निशान आहिनि। सो हाणे उहो अदालतुनि जो सम्झां थो त आहे अख़्तियार, उन ते हींअर ॻाल्हाइण क़ब्ज़ वक़्तु आहे, पर सिचुएशन मटिजंदी। नवंबर में सिनेरियो क्लियर थींदो त इलेक्शन थिए पई या कान पई थिए। बाक़ी होमवर्क जी जेका तव्हां ॻाल्हि कई त असीं इलेक्शन जे लाइ तयारु आहियूं, होमवर्क थियल हुजे या न हुजे, इलेक्शन जेॾी महिल थींदी असीं तयारु आहियूं, छो त असीं पंहिंजे आवाम में उमेदु रखूं था। बाक़ी इलेक्शन थींदे नवंबर जी ॻाल्हि कई मखदूम साहब, त नवंबर में सिनेरियो वाज़े थींदो त इलेक्शन थियणु वञे पई या न पई वञे,
नवंबर में पीटीआई खे बि का उमेद आहे, को आसरो आहे त हुननि जे पासे ॾांहुं बि मामला कुझु क्लियर थियण जो इशारो मिलंदा? मैडम ॾिसजे नवंबर में कहिड़ी सिचुएशन थी वञे, पर असां ॾे जेकर बहितरी न बि आई त आउं सम्झां थो त जेका सिचुएशन नून लीग खे हींअर फेवर करे पई या ॿिया बि घणी फेवरेबल सिचुएशन रहंदी कान। मुंहिंजो हिकु ज़ाती एनालिसिस आहे, वधीक हिन खे पाण नवंबर नून लीग त इहो ॼाणाए पई त मियां साहब हिफ़ाज़ती ज़मानत वठी अचनि पिया ऐं का डील कोन पई थिए ऐं मियां साहब ॾे मोटंदा, कानूनी टीम पंहिंजी तयारी मुकमल कई आहे उन वारे सां। मैडम वो उन्हनि जो पॉलिटिकल जवाब आहे, पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, हर माण्हू खे पॉलिटिकल स्टेटमेंट ॾियण जो इख्तियार आहे, पर इन जो हक़ीक़त सां को तालुक़ कोन्हे। ऐं सम्झो त ॿिया जेके बि दोस्त वेठा आहिनि उहे बि इन खे एंडोर्स कंदा। तव्हां बहितर सम्झो था त हिन मुल्क में ईअं केरु थो अचे, ईअं जे अचणो हुजे सां त जेको अदालतुनि जो टाइम फ्रेम ॾिनो 3 महीना 3 हफ़्ता 4 हफ़्ता, ऐं बाक़ाइदे पोइ मूंखे यादि आहे त हाणे जी ॻाल्हि आहे 2-4 हफ़्ता पहिरीं त जॾहिं मौजूदा चीफ जस्टिस साहिब खां पहिरीं जा जेके चीफ जस्टिस हुननि जे दौरान हिननि चयो त उन जे हूंदे असांजो अचणु असीं रिस्क नथा खणी सघूं ऐं शेड्यूल जो अनाउंसमेंट बि असीं पोइ कंदासीं। त इन्हनि जुमिलनि मां छा वठिजे त माना डील आहे या कान्हे, जे आहे त बि ग़लति आहे, जे न आहे त पोइ अदालतूं इंतज़ारु कनि पियूं, इदारा बि इंतज़ारु कनि पिया। ऐं जीअं ॿियनि सभिनी पार्टियुनि जी लीडरशिप जेल ॾिठा आहिनि, मियां साहिब बि अॻियां लाइ इंतज़ारु करे थो, जे सची पची कानून जी अमल दरामद आहे पाकिस्तान में। ठीकु, त पोइ नवंबर खे जो इंतज़ारु करण जी ज़रूरत न आहे। अब्बास साहब वाज़े थी वेंदो मियां साहिब जॾहिं वापसि वेंदा त हू घर था वञनि या जेल था वञनि? हिकिड़ी ॻाल्हि आहे, हालतूं हिते अहिड़ियूं आहिनि जो कुझु बि थी सघे थो, इहा ॻाल्हि पंहिंजी जात आहे। पर मां इहो यकीन सां चई सघां थो त मियां नवाज़ शरीफ़ जेको आहे हर फ़ैसिलो हर क़दम सोचे सम्झी कंदो आहे, प्लानिंग सां कंदो आहे। हिकिड़ो पुराणो स्टाइल आहे हुनजो। ठीकु, ईअं रिस्क अॼु जे दौर में केरु नथो खणी सघे, को बि सियासतदान। सभु पंहिंजे हिसाब सां हलनि था ऐं मिली करे हलनि था। सेटिंग आम नज़र सेटिंग इन जे हवाले सां आहे। पोइ हाणे ॾिसूं छा थो थिए, चई कुझु नथो सघे क्योंकि हालतूं असां वटि क्लियर न आहिनि कंहिं बि हवाले सां। ठीक, पर जियां नवी साहब जैसे मखदूम साहब ने कहा कि वो एक मफरूर का उनका एक स्टेटस है, फिर जैसे हम लोग फेस कर रहे हैं या जैसे दूसरी पार्टीज फेस कर चुकी, तो उनको आने से पहले वहाँ जाना चाहिए। वो तो ये प्लानिंग करेंगे डायरेक्ट मीनार पाकिस्तान पे वो जाएंगे। देखिए, पाकिस्तान पीपल्स पार्टी का भी शुरू से मौक़िफ़ ये है कि लेवल प्लेइंग फील्ड होनी चाहिए सबके लिए, और बातें आहिस्ता आहिस्ता अब जो वाज़ेह होना शुरू हो गई हैं। और जिस तरीके से मोहतरम दोस्त फरमा रहे हैं कि वो मखसूस लफ्ज़ इस्तेमाल किया उन्होंने सेटिंग का, तो ये सेटिंग का तो रोना पाकिस्तान पीपल्स पार्टी काफ़ी हफ्तों से ये रो रही है कि भाई आप तमाम सियासी जमातों को जो है वो नहीं मिल रही, तो नहीं हो पा रही। जो मीनार पाकिस्तान पे जा रहे हैं उनके हवाले से बात हो रही है कि पीपल्स पार्टी सेटिंग को लेकर नहीं, पाकिस्तान पीपल्स पार्टी कह रही है कि सबको इक्वल जो है वो ट्रीट किया जाए और लेवल प्लेइंग फील्ड सबको दी जाए, ताकि सब अपनी अपनी कारकर्दगी के मुताबिक सेटिंग आवाम के साथ है ये है। हाँ, मैं ये कह हाँ बिल्कुल सही कह रहे हैं। मैं ये कह रहा हूँ कि तमाम सियासी जमातों को यकसा मौके फराम होने चाहिए ना, किसी को मतलब वो फेवरेट नहीं होना चाहिए और किसी को जो है वो बिल्कुल किनारे के साथ नहीं लगा देना चाहिए। तो हमारा तो मौक़िफ़ यही है, और जो मौक़िफ़ हम पहले दिन से लेके हमारी लीडरशिप ने बात करी थी, अब ये अक्टूबर में वो सारी चीज़ें अयां हो जाएंगी, सामने आ जाएंगी, पता चल जाएगा। आप तो ये कह रही है ना कि जी इलेक्शन हो गई या नहीं हो गई, शायद इसका फैसला होगा। हम तो ये कह रहे हैं कि ये जो मैसेज कन्वे करने की कोशिश हो रही है, किसको हो जाएगा, बहुत सारी चीज़ों का मेरा ख्याल है कि उस दिन फैसला भी हो जाएगा और चीज़ें बाजियाँ भी हो जाएंगी, और उसके बाद फिर पाकिस्तान की आवाम का फैसला है कि वो इस पे अपना क्या रद्द अमल जो है वो जाहिर करते हैं। शबीर साहब फाइनल कमेंट मांजो, 1 अक्टूबर ते सब कुछ वाज़े थी वेंदो? मां सम्झा तो थी वियो आहे, ठीक थी वियो आहे, जेको वाज़ा थी वियो आहे। ऐं बसि हाणे इलेक्शन जो इंतज़ारु आहे। ऐं तक़रीबन तव्हां ॾिसो, जीअं साईं अब्बास साहब ॻाल्हि कई, मियां साहब अचे थो त मियां साहब ज़ाहिर हिकिड़ो सीनियर पॉलिटिशियन आहे, ऐं इलाही अरसो थियो जॾहिं प्लेटिलेट घटि थिया, मियां साहब वियो त हाणे वरी वापसि अचे पियो। ईअं त कोन अचे पियो न, ज़ाहिर को का ॻाल्हि हूंदी। ऐं बसि मां बसि उहो तव्हांखे वधीक ख़बर हूंदी, तव्हांजा दोस्त आहिनि पुराणा,
तो इंशाल्लाह ताला बहरहाल असां तो दुआ गो आहियूं मुल्क जे लाइ टीजन इलेक्शन भी थींदा रहंदा ठीकु आहे न। ये खुदा करे को अहिड़ो इन मुल्क में अहिड़ो इनकलाब रेवल्यूशन अचे ख़ासि कर इन मुल्क जी जेका मुइशत जेका हींअर ख़राब थी आहे ऐं उहा मुइशत ठीकु थिए मुल्क जी अवाम जी बहितरी महांगाई घटि थिए अवाम जो फ़ाइदो थिए बाक़ी प्रोग्राम भी हलंदा रहंदा ऐं हीअ सियासत भी हलंदी रहंदी असल अवाम जो कहिड़े नमूने सां बेनिफिट बि फ़ाइदो थियो बसि इहो असां दुआ घुरूं था। ठीकु आहे शबीर साहब वरी महिरबानी मुंहिंजे ख़ुशी अबाई साहब नवीद एंथनी साहब मखदूम मोहसिन साहब सभिनी जी महिरबानी।